नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। मुझे अज़ीज़ मुसलमान भाई रो जीअं त असां मुख़्तसर क़ुरान मजीद जो ख़ुलासो तव्हांजे साम्हूं रखण जी कोशिश करे रहिया आहियूं। 7 पारा अॻे बयान थी चुका आहिनि। अॼु 8 पारे जो ख़ुलासो तव्हांजे साम्हूं मुख़्तसर रखंदासीं। 8 पारो वलो अन्नना अल्लाह रब्बुल आलमीन इन में बयान कयो पंहिंजी नेमतुनि जो। फरमाई त अल्लाह जा इनाम बाग़ात कुछ वलुनि जी शक्ल में, कुछ बग़ैर वलुनि जी शक्ल में। ज़ैतूननि जो अल्लाह से ज़िक्र कयो, ॾाढ़ूं अहिड़े तरह फ्रूटनि जो ज़िक्र करण खां पोइ अल्लाह से फरमायो व आतु हक़्क़हु यौम हसादिही। ये अल्लाह जो नेमतूं आहिनि। अल्लाह से तव्हांजे लाइ पैदा कया नबातात, फ्रूट, खाधे पीते जूं शयूं, पर जेॾी महिल कटाई जो वक़्तु अचे त इन्हनि जो हक़ अदा कयो। उहो हक़ छा आहे? उहो हक़ आहे ज़कात, जेका अल्लाह से फ़र्ज़ कई आहे माल ते, उहा ज़कात अदा ज़रूरी करणी आहे। इन ई पारे जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन बयान कयो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां। फरमाई त इब्राहीम खे पंहिंजे रब हुकुम ॾिनो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। इब्राहीम तू चओ मुंहिंजी नमाज, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो ज़िंदा रहण, मुंहिंजी मौत सभु अल्लाह जे लाइ, मरण बि अल्लाह जे लाइ। मालूम थियो त इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन आहे। नमाज जा जेके बि अरकान आहिनि सिर्फ़ु अल्लाह जे लाइ ख़ासि आहिनि। सजदो, रुकू, झुकणु, क़याम, अदब सां बीहणु, हथ ॿधी, इहे सिर्फ़ु अल्लाह जे लाइ ख़ासि आहे, मख़लूक़ात जे लाइ न आहे। त को शख़्स चए फ़लाणे जे लाइ सजदो करणु, फ़लाणे जे रुकू करणु, झुकणु सही आहे, न, बिल्कुलु न। जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा पैगम्बर, उन्हनि वादे पैगाम ॾेई छॾियो त झुकणो आहे त सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन, इबादत नज़रो नियाज़ सिर्फ़ु अल्लाह जे लाइ। इन ई पारे जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन यतीमनि जे माल जे हवाले सां बयानु कयो। फरमाई त वला तक़रबू माल अल यतीम, यतीम जे माल जे वेझो न वञो। को बि उनजो कफ़ील आहे, चाचो आहे, मामू आहे, या को रिश्तेदार आहे, उनजी अमानत आहे। जेसीं ताईं वॾो नथो थिए, जवान नथो थिए, तेसीं ताईं उनजी अमानत खे ख़तमु नाहे करणो, उन में ख़यानत नाहे करणी, ज़्यादती नाहे करणी यतीम सां। अल्लाह से फरमायो वेझो ई न वञो उनजे माल जे, यानी एतिरे क़दुरु अमानत जो ख़्यालु कयो। उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन ई पारे जे अंदरि सैयदना लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जो तज़किरो कयो। जॾहिं उन्हनि ते अज़ाब आयो, फरमाई त उनजी जेका घरवारी हुई उहा ज़ालिमनि सां गॾु हलाक थी वई। नजैनाहु व अहलहु, असां लूत अलैहिस्सलाम खे बि निजात ॾिनी, अज़ाब खां बचायो, उनजी अहल खे सिवाइ उनजी घरवारी जे, उहा ज़ालिमनि मां थी वई, अज़ाब वारनि में शुमार थी वई, उन ते अज़ाब अची वियो अल्लाह जो। छो जो उहा उन्हनि सां गॾु हुई जेके क़ौम वारा बद अमल कंदा हुआ, बद फ़ैली कंदा हुआ, ग़ैर फितरी अमल कंदा हुआ, उन्हनि जो साथ ॾींदी हुई। हता कि अज़ाब वारा फ़रिश्ता आया, तॾहिं बि इन ॻाल्हि जी ख़बर, जेके ख़ूबसूरत शक्ल में आया, इन ॻाल्हि जी ख़बर वञी पंहिंजी क़ौम खे लूत अलैहिस्सलाम जी घरवारी ॾिनी। ज़ालिमनि मां थी वई, हलाक थी वई। त अल्लाह जी नाफ़रमानी चाहे अंबिया जी घरवारी करे या उनजी औलाद करे, उहा बि अल्लाह जे अज़ाब खां बची नथी सघे। जी साथियों, मुख़्तसर में ख़ुलासो बयान कयो। अल्लाह रब्बुल आलमीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।